नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे लंडन में ख़बर ॾींदा हलूं त गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस जो चवणु आहे त कोरोना वायरस जे दौरान सही ॼाण ऐं सचाई लिखण ते मीडिया जो थोराइतो ऐं आज़ाद सहाफ़त जे आलमी ॾींहं ते गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस पंहिंजे पैगाम में चयो त सहाफ़ी ऐं मीडिया वर्कर्स माण्हू तमामु असांजो पैगाम पहुचाइण में अहम मददगार रहिया आहिनि। वबा जे हिन दौर में इहो पैगाम इंतिहाई अहम साबित थी सघे थो। हिन चयो त सॼी दुनिया जी हुकूमत आज़ाद सहाफ़त जो तहफ़ुज़ यकीनी बणाए। समूरी हुकूमत सहाफ़ियुनि खे हिन जा फ़र्ज़ अंजाम ॾियण जे लाइ हिननि जी मदद कनि। हिन वधीक चयो त वबा जे दौरान हिन खां पोइ सहाफ़ी ज़िम्मेवारियूं पूरियूं करण में सहाफ़ियुनि जी मदद कई आहे। गॾियल क़ौमनि जी सेक्रेटरी जनरल चयो त वबा सां गॾु ग़लति ॼाण ऐं अफ़वाहनि जो सिलसिलो शुरू थी वियो। हिन चयो त चुरपुर जी आर्ज़ी रोकथाम कोरोना खे शिकस्त ॾियण जे लाइ इंतिहाई अहम आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।